इलाज कटियो आहे अब तव्हां कहिड़ो इलाज करियो न साईं असीं त इहो था चऊं असीं त भंग पीअंदा आहियूं सॼी उमिरि जीअं पीती अथऊं 50 साल खनि थी विया अच्छा असांखे का बीमारी वेझे कान आहे अच्छा इहो तजुर्बो ॾिसी चऊं था त कोरोना वायरस भंग जे अॻियां का ॻाल्हि कोन्हे जरासीमनि खे इहो ई असरु कंदो न ही बीमारी जेका आहे तमामु वॾी बीमारी आहे ही बीमारी मञा थो विचड़ंदड़ आहे हिक खां ॿिए में ॿिए मां टे में पहिरीं जानवरनि खे हुई वरी माण्हूअ में आई ईअं ई त चवंदा आहियूं हू वायरस जेका आहिनि न वायरस जा जरासीम भंग में ख़तम थी अच्छा तनवीर तव्हां भला हिन भंग में अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं विझंदा आहियो जेका हिन बीमारीअ खे रफ़ा दफ़ा करे हिंदी तव्हांजी दवा आहे साईं भंग सिधी ॻाल्हि आहे कुदरती बूटी आहे उन में फोटा विझंदा आहियूं बादाम विझंदा आहियूं कारा मिर्च विझंदा आहियूं उन खां पोइ पीअण खां पोइ अलाह जो शुक्र आहे न को टेंशन न को परेशानी न को सोच बसर था चवनि बसर इलाज निकितो आहे बसर त ॿकरियूं बि खाइनि पियूं न बसर पूरी दुनिया में मशहूर थी वियो आहे पाकिस्तान में कंप्लीट कया आहिनि माण्हुनि खे बसर खाराए तव्हां चओ था भंग पियारियो तव्हांखे घणा केस ॾिजनि तव्हां तयारु कंदा ऐं त चवां थो हाली मूंखे 2-3 केस ॾिजनि ऐं 2 ॾींहंनि में तयारु कंदुसि मुंहिंजी दिलि चए थी भंग इन जो इलाज दंग आहे वधीक ताईं काइम अली शाह खां पुछी सघो था। अच्छा